दहशतगर्दनि जे ख़ात्मे लाइ हर ऑप्शन इस्तेमाल करण जो फ़ैसिलो कंहिंखे बि अमन ख़राब करण जी इजाज़त न ॾिनी वेंदी। दहशतगर्दनि खे सख़्तीअ सां मुंहुं ॾिनो वेंदो। क़ौमी सलामती जे पार्लिमानी कमेटी जे इजलास में क़ौमी इतफ़ाक़ पैदा करण ते ज़ोर। इजलास में वज़ीर आज़म ऐं आर्मी चीफ समेत अहम सियासी ऐं फ़ौजी क़यादत शिरकत कई। PTI तरफ़ां इजलास जो बाइकॉट। KP जे वॾे वज़ीर अली अमीन गंडापुर पंहिंजे सूबे जी नुमाइंदगी तौरु शिरकत कई। पंहिंजी परॾेही पॉलिसी खे अस्राइतो बणाइणो पवंदो। अफ़गानिस्तान दहशतगर्दीअ जो आमचका बणिजी चुको आहे। दहशतगर्दनि जी माली मदद कंदड़नि जो पतो लॻाइणो पवंदो। पीपुल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो क़ौमी सलामती जे पार्लिमानी कमेटी खे ख़िताब। चयाईं, अफ़गानिस्तान में दहशतगर्दीअ जो मामलो भरपूर नमूने सिफ़ारती सतह ते उथारणो पवंदो। दुनिया खे बि अफ़गान हुकूमत जी किरदार खां आगाह करणो पवंदो। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर सां बहरीन जे कमांडर नेशनल गार्ड जनरल शेख मोहम्मद बिन ईसा बिन सलमान अल ख़लीफ़ा जी मुलाक़ात। ISPR मौजूदु मुलाक़ात में गॾियल दिलचस्पीअ जे मामलनि ऐं इलाइक़ाई सिक्योरिटी जी सूरत-हाल ते ख़यालनि जी ॾे वठि। ॿिए तरफ़े अस्करी सहकार खे वधीक हथी ॾियण जे मौक़नि ते बि ॻाल्हि ॿोल कई वई। आर्मी चीफ गॾियल सिक्योरिटी चैलेंजिस खे मुंहुं ॾियण लाइ अहमियत खे उजागर कयो। खिते में अमन ऐं इस्तेहकाम खे हथी ॾियण लाइ सहकार में वाध जी अहमियत ते बि रोशनी विधी। सिंध हुकूमत पारां केनालनि जी हक़ीक़त मीडिया ते आणण लाइ सहाफ़ियुनि खे दौरो करण जी ऐलान। सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमून चयो आहे त केनालनि जी हक़ीक़त अवाम आॾो आणण लाइ सिंध जे सहाफ़ियुनि खे ईद खां पोइ पंजाब जो दौरो करायो वेंदो। सिंध हुकूमत ऐं पीपुल्स पार्टी जो वाज़े मौक़िफ़ आहे त केनाल ठहण न ॾिना वेंदा। क़ौमी मसइलनि ते सभिनी पार्टियुनि खे गॾु थियणु घुरिजे। दहशतगर्दनि जो मक़सदु पाकिस्तान खे कमज़ोर करणु आहे। शर्म जोगी ॻाल्हि आहे त PTI क़ौमी सलामती जे पार्लिमानी कमेटी जे इजलास में शिरकत न कई। PTI खे घुरिजे हा त उन मामले ते ज़िमेवारी जो मुज़ाहिरो करे हा। सिंध में तकरारी केनालनि ख़िलाफ़ मुख़्तलिफ़ धुरियुनि जा एहतिजाजी मुज़ाहिरा ऐं धरना जारी। ॼामशोरो में मेहरान यूनिवर्सिटी जे शागिर्दनि पारां केनालनि ख़िलाफ़ पैदल मार्च। थारूशा में डिग्री कॉलेज जे उस्तादनि ऐं शागिर्दनि पारां प्ले कार्ड खणी एहतिजाजी रैली। सुईगेस में स्टूडेंट राइट्स काउंसिल तरफ़ां रैली। यूनिवर्सिटी ऑफ लाड़कानो जा शागिर्द तकरारी केनालनि ख़िलाफ़ रोडनि ते निकिरी आया। करूंडी, गोसपुर, जुडो, राणीपुर, रतोदेरो में बि एहतिजाज कयो वियो। एहतिजाज कंदड़नि जो सिंधू दरिया ते केनाल ठाहिण वारो मंसूबो वापसि वठण जो मुतालबो।